न फौजी, मां भागेलो न आहियां, मां ज़ुल्म जो सतायल आहियां। मां एतिरे ताईं तव्हां हुकूमत खे हथु न ॾींदुसि जेतिरे ताईं मां पंहिंजे पीउ ऐं माउ जो पलांत न कंदुसि। इहा तुंहिंजी भुल आहे। तूं कानून जी नज़र में मुजरिम आहे ऐं तोखे गिरफ़्तार करणु मुंहिंजो फर्ज़ आहे। न फौजी न, इहा तुंहिंजी भुल आहे। वाक़ई मां मुजरिम आहियां, पर मूंखे मुजरिम इन्हनि वॾेरनि ऐं इन्हनि ज़ालिमनि बणायो आहे। तूं जेकॾहिं जे मूंखे गिरफ़्तार करे थो त मुंहिंजे पीउ ऐं माउ जा कातिल छो नथो गिरफ़्तार करी? उहे सरेआम घुमंदा वतन था ऐं मां ग़रीब दर दर भिटकंदो वतां थो, झंग भिटकंदो वतां थो। छो मूंखे इंसाफ़ छो नथो मिले? तोखे त मां गिरफ़्तार कंदुमि, पर रही ॻाल्हि हुन ज़ालिमनि जी, हुननि लाइ बि मां गिरफ़्तारी लाइ बंदोबस्तु करे चुको आहियां। को बि गवाही नथो ॾे। हिकिड़ो नंढड़ो को गवाही ॾियण लाइ तयारु छो त हुननि खे मां किथां गिले खणी वेंदुमि, सरेआम शहर में टंगे करे खणी वेंदुमि मान। न फौजी न, इन में तव्हां कानून वारा ग़लति आहियो। जेकॾहिं आइन मौक़े ते कोई गवाह न हुयो, मुंहिंजो अबू ऐं अमड़ हुया, उन्हनि खे हुननि बेदर्दीअ सां मारियो, उते उन्हनि खे कंहिं न ॾिठो, त पोइ उहे ज़ालिम न आहिनि? मां आख़िर इंसाफ़ कंहिंखां वठां? केरु ॾींदो उन्हनि जे ख़िलाफ़ गवाही? त बसि उहो ख़तमु आहे, उहे खून लुड़ी विया। मां मञां थो, पर जेके हुननि ज़ुल्म कया आहिनि त इहा मूंखे सॼी ख़बर आहे। पर मुंहिंजा बि हथ क़ैद में आहिनि, पर मां कानून खां सवाइ इहे क़दम नथो खणी सघां। तोसां मुंहिंजो वाइदो आहे, तूं पंहिंजी गिरफ़्तारी ॾे, पोइ ॾिस ऐं अन क़रीब उहे दुश्मन चार दीवारी जी क़ैद में हूंदा। ॾिस तूं मुंहिंजो चाचो आहीं ऐं मां नथो चाहियां त ॾिस मुंहिंजो बाबा साईं उन ज़ालिमनि मारे छॾियो, ऐं नथो मां तोखे पाण खां जुदा करणु चाहियां। चाचा, हुन ज़ालिमनि खां मां पलांत वरितुमि, ऐं हा तोखे ॿी ख़बर हुजे त मथां तुंहिंजे ऑर्डर आहे गोली जो। इन करे मां नथो चवां त तूं बि मूंखां परे थी वञ ऐं पंहिंजे कानून खे हथ में न ॾे। हल मूंसां पाण जी गिरफ़्तारी ॾे चाचा, ॾे गिरफ़्तारी। न फौजी न, मूंखे का बि गोली नथी मारे सघे जेतिरे ताईं मां पंहिंजो पलांत कंदुसि। ऐं कानून, मूंखे कानून मां पूरी पक आहे त हू कॾहिं बि मूंखे इंसाफ़ न वठी ॾींदो। मां पंहिंजो इंसाफ़ पाण कंदुसि। ऐं तूं मुंहिंजो भाइटियो आहीं न, कानून जो सहारो थो वठी। जेकॾहिं तोखे पलांत करिणो आहे त कानून खे छॾे करे तूं मूंसां गॾु थी त हली दुश्मननि खां पंहिंजो पलांत वठूं। तूं ग़लति आहीं चाचा, तूं ग़लति आहीं। कानून जो जंहिं सहारो वरितो आहे उहे कामयाबु आहिनि, तूं भुलियल आहीं। तूं अॼु मारी वेंदे, चलो तूं मारे आ वञ, दुश्मन तोखे मां चई ॾियां थो मार वञी, बाद में उहे ईंदा। इन खां बाद में जंहिंमें कानून जो सहारो वरितो उहे बुलंद आहिनि, उहे आज़ाद आहिनि। चाचा ॾिस, मूंखे मजबूर न कर, ख़ुदा खे मन ईअं न थिए त मां तोखे पंहिंजे हथनि सां गोली हणां। चाचा, पंहिंजी गिरफ़्तारी ॾे। तोखे फौजी ख़बर न आहे त जेके ज़ालिमनि जा सतायल जंहिंजूं न्याणियूं दरपदर आहिनि, हू पाण बि दरपदर आहिनि। छाजे करे? सिर्फ़ु इन्हनि ज़ालिमनि जे करे। छो त उन्हनि खे इंसाफ़ न मिलियो। जिन हथ में हथियार खया आहिनि, सिर्फ़ु इन्हनि जे करे खया आहिनि जो उन्हनि खे इंसाफ़ न मिलियो आहे। हू पंहिंजो इंसाफ़ पाण करणु चाहिनि था। जेकॾहिं जे उन्हनि खे बि इंसाफ़ मिले हा त अॼु उहे भाॻियल न हुजनि हा। तूं न सम्झे हा, तोखे मां बि कानून जे तरीक़े सां सम्झायां थो। वाह, ॾाढो भलो थो करी। इहो आहे न तुंहिंजे कानून जो इंसाफ़, जिथे मुंहिंजा अबू अमड़ बेगुनाह मरी विया ऐं हिकु टियों बेगुनाह तूं थो मारी। हा, हलाए गोली, हलाए न, त मां बि मौत जे हवाले थी वञा। आख़िर मूंखे मजबूर छो थो करें चाचा? मां चवां थो हल मूंसां गॾु, वाइदो आहे मां एसजे साहब खे वॾे खे चई ऐं तव्हां सां इंसाफ़ कंदुमि। हल चाचा, हल मूंसां। कॾहिं बि न, जेतिरे ताईं मुंहिंजी सिसीअ में साहु आहे मां गिरफ़्तारी कॾहिं बि न ॾींदुसि। पंहिंजे दुश्मन खे
जरूर मारींदुसि। चाचा चाचा केतिरो चयो मां त मुड़ी वञ नेठि पंहिंजी ज़िंदगी उको। चाचा मां मजबूर हुउमि मां तोखे गोली न हणां त हू तोखे ज़रूर मारना ऐं टारगेट कई बीठा।